अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आहियां जहांगीर खान, शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जे तवसल सां असां मुखातिब आहियां। त दोस्तों, जेके असांजा टेस्टनि में सवाल पुछा विया उन्हनि जे हिसाब सां असां कुझु जेके ठाहियूं पिया था क्लासिस, जंहिंमें हिकिड़ो सुवालु आयो मुब्तदा ऐं ख़बर जे बारे में। त सभ खां पहिरियां इहा त असांखे ख़बर हुजणु खपे त मुब्तदा ऐं ख़बर चइबो छा खे आहे। ठीकु आहे, हाणे हीउ हिकिड़ो जेको आहे JEST जी 16/9/2021 में क्वेश्चन नंबर 19 जेको उन में सुवालु आयो कहिड़ो, अहिड़ो जुमिलो जंहिंमें मुब्तदा ऐं ख़बर हुजे उनखे छा चइबो आहे। A आहे मुनफ़रिद जुमिलो, B आहे मुफ़रिद जुमिलो, C आहे मुरकिब जुमिलो ऐं D आहे मुरतिब जुमिलो। त इन्हनि जे बारे में असां तफ़सील सां तव्हांखे अॻु में ॿुधाए चुका आहियूं त मुनफ़रिद जुमिलो छा खे थो चइजे, मुफ़रिद छा आहे, मुरकिब छा आहे ऐं मुरतिब जुमिलो छा आहे। सभ खां पहिरियां असां तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त मुब्तदा ऐं ख़बर आहे छा। त मुब्तदा ऐं ख़बर जे बारे में ॿुधाइण खां अॻु में मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त हीअ मतिलबु जेके ख़ासि तौर ते असांजा जेके जुमिला हूंदा आहिनि, जेको हिकु या ॿिनि लफ़्ज़नि या उनखां मथे जा जेके हूंदा आहिनि उन्हनि में जेको असां जेको छेद कंदा आहियूं। हाणे तव्हां चवंदो त छेद आहे छा। सभ खां पहिरियां असांखे छेद या तफ़रीक़ जे बारे में मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, पोइ तव्हांखे हिन तरफ़ वठी हलूं था। त छेद छा आहे, संस्कृत ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे जुदा जुदा करणु, धार धार करणु। ऐं तफ़रीक़ बि जेको आहे उनजी माना बि साॻी ई निकिरे थी। तफ़रीक़ जी माना छा थी निकिरे इन में त टुकड़ा टुकड़ा करणु, अलॻि अलॻि करणु। त अहिड़े हवाले सां जेको असांखे कंहिं बि जेको जुमिलो आहे जेको ॿिनि या टिनि लफ़्ज़नि ते मुश्तमिल या उनखां मथे आहे, जेको नंढो जुमिलो आहे, त उन में सिर्फ़ु फ़इल लाज़मी आहे। त उन खे असां ॿिनि हिसनि में विरहाईंदा आहियूं, हिकिड़ो मुब्तदा ऐं ॿियो ख़बर। त हाणे मुब्तदा जी माना छा आहे। मुब्तदा पहिरियां त तव्हांखे ॿुधाए छॾियां त मुब्तदा, ठीकु आहे, इन जी माना छा आहे, मुंढ या शुरूआत। तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त मुब्तदा जेको लफ़्ज़ आहे उहो लफ़्ज़ इब्तदा मां वरितलु आहे, जंहिंजी माना आहे मुंढ या शुरूआत। छो जो हीउ जेको असां जुमिले जा 2 हिसा ठाहींदा आहियूं त उनजे जेको मुंढ में को लफ़्ज़ अचे थो। हाणे मुंढ में छा ईंदो आहे, असांजो आम तौर ते फ़ाइल ईंदो आहे। ऐं फ़ाइल छा हूंदो आहे, इस्म हूंदो आहे। त हाणे जेको फ़ाइल जेको हूंदो आहे माना मुंढ या शुरूआत में ईंदो छा आहे, फ़ाइल। त माना इन मां सम्झणु घुरिजे त मुब्तदा जेको आहे उन में ईंदो आहे फ़ाइल, ऐं उनखां पोइ जेको ॿियो आहे छा, ख़बर। ख़बर जेको आहे तव्हां सम्झी सघो था त ख़बर छा आहे। हाणे ख़बर मां मुराद इहा आहे त जेको ॿियो हिन जो हिसो हूंदो आहे जंहिंमें असांजो आम तौर ते फ़इल ईंदो आहे। त जेको फ़इल ईंदो आहे मुब्तदा में जेको ईंदो आहे फ़ाइल माना कम जो कंदड़, ऐं ख़बर में असां छा कंदा आहियूं, जेको कमु थियो। मतिलबु ख़बर जो में छा ईंदो आहे, असांजो फ़इल। ठीकु आहे, त हाणे तव्हांखे सम्झ में अचणु घुरिजे त असांजो मुब्तदा छा आहे ऐं ख़बर आहे छा। सभ खां पहिरियां त मुब्तदा माना मुंढ या शुरूआत में जेको लफ़्ज़ अचे माना फ़ाइल, ऐं उनखां पोइ जेको आहे ख़बर यानी फ़इल हिन में ईंदो आहे। फ़इल या जेको असांजो मफ़ऊल आम तौर ते थिए थो। हाणे असांजो जेके आम तौर ते जेको फ़इल लाज़मी वारो जुमिलो हूंदो आहे त उन में सिर्फ़ु फ़ाइल ऐं फ़इल लाज़मी हूंदो आहे। इहो मां तव्हांखे अॻु में ॿुधाए चुको आहियां। ऐं उनखां पोइ फ़इल मुतादी वारो जेको जुमिलो हूंदो आहे माना उन में असांजो फ़इल, मफ़ऊल ऐं फ़ाइल बि हूंदो आहे। त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं उन जो असां छेद कंदासीं, उन खे धार धार कंदासीं, त पोइ हिकिड़े में ईंदो मुब्तदा माना फ़ाइल, ऐं उनखां पोइ ख़बर जेको ईंदो उन में मफ़ऊल ऐं असांजो फ़इल अची वेंदो। मिसाल तौरु असां हिकिड़ो जुमिलो लिखूं था त हिकिड़ो नंढड़ो जुमिलो आहे जंहिंमें सिर्फ़ु 3 लफ़्ज़ अची विया, सना लिखे थी। त हाणे सना ऐं ॿियो छा थियो, लिखे थी। असां हिननि खे जेकॾहिं छेद कंदासीं हिन जुमिले जो, माना हिन में जेकॾहिं असां हिन खे धार धार कंदासीं त 2 हिसनि में विरहाईंदासीं। हिकिड़ो असांजो थी वेंदो, मां तव्हांखे ॿुधायो आहे त मुब्तदा ऐं ॿियो ख़बर। हाणे मुब्तदा वारे खाने में छा लिखंदासीं, असां तव्हांखे ॿुधाए छॾियो त मुब्तदा इब्तदा मां निकितल आहे, जंहिंजी माना इहा आहे मुंढ या शुरूआत, ऐं उन में ईंदो आहे असांजो फ़ाइल। त हाणे तव्हां पाण ॾिसो त हिन में छा आहे, सना छा आहे, फ़ाइल आहे, ऐं हीअ छा आहे, लिखे, ऐं थी जेको छा आहे असांजो, इहो असांजा फ़इल आहिनि। तंहिंजे करे हीअ जेको सना आहे इहो असांजो थी वियो मुब्तदा।
छा थी वियो मुब्तदा माना हीउ जेको आहे कम जो जेको माना कंदड़ आहे माना फ़ाइल ठीकु आहे शुरूआति हितां खां थी थिए ऐं लिखे थी माना इहो छा थी वियो असांजी ख़बर माना ॿुधाए थो हिन में त छा थी करे लिखे थी या ख़बर ॾिए थी माना त अहिड़े हिसाब सां मुब्तदा असांजो हिन में सना थी वियो ऐं लिखे थी छा आहे ख़बर थी वियो अहिड़े तरीक़े सां असांजो हीउ जेको असांजो 16/9/2021 ते JEST में जेको सुवाल नंबर 19 आयो अहिड़ो जुमिलो जंहिंमें मुब्तदा ऐं ख़बर हुजे उनखे छा चइबो आहे हाणे पहिरियां त असांखे ख़बर पइजी वई त मुब्तदा छा आहे ख़बर छा आहे अहिड़े क़िस्म जो बि सुवाल ॾेई सघनि पिया त बाबा हीउ जुमिलो आहे हिन में मुब्तदा छा आहे या हीउ जेको जुमिलो आहे सना लिखे थी इन में जेका ख़बर कहिड़ी आहे ख़बर छा आहे त अहिड़े हिसाब सां तव्हां ॿुधाए सघो पिया हिननि वरी थोरो घुमाए फिराए IBA जो उसूल आहे त घुमाए फिराए ॾींदो आहे त हाणे हिननि छा ॾींदो आहे त अहिड़ो जुमिलो जंहिंमें मुब्तदा ऐं ख़बर हुजे त उनखे छा चइबो आहे त असां इहो पढ़ी आयासीं त मुब्तदा ऐं ख़बर जेको आहे हमेशह असांजो जेको नंढो जुमिलो हूंदो आहे जंहिंमें तक़रीबन फ़ाइल ऐं फ़इल हूंदो आहे या मफ़ऊल बि हूंदो आहे तमामु सिंपल जेको सेंटेंस हूंदो आहे त उन्हनि में जेको आहे असांजो मुब्तदा ऐं ख़बर वारो माना जे हिसाब सां असां उन्हनि जो छेद कंदा आहियूं तफ़रीक़ कंदा आहियूं उन हिसाब सां असांजो जेको मुफ़रिद जुमिलो असां पढ़ी आया आहियूं त मुफ़रिद जुमिलो हूंदो आहे जंहिंमें सिर्फ़ु फ़ाइल ऐं ॿियो असांजो छा हूंदो आहे फ़इल हूंदो आहे त अहिड़े हवाले सां जेको मुफ़रिद जुमिलो आहे उहो जेको आहे उन में असां चवंदासीं त मुब्तदा ऐं ख़बर हूंदो आहे त हिन जो जेको ऑप्शन बी इहो ई सही हुयो इन जे हवाले सां छो जो असांखे ख़बर आहे त मुब्तदा ऐं ख़बर जेको आहे मुफ़रिद जुमिले में छो जो तमामु नंढो जेको जुमिलो आहे जंहिंमें सिर्फ़ु असांजो फ़ाइल ऐं फ़इल त इहो ख़ासि तौर ते हूंदो आहे कंहिं कंहिं में मफ़ऊल बची थो वञे अहिड़े हिसाब सां असां जो जेको मुब्तदा ऐं ख़बर जी तव्हांखे ॼाण ॾिनीसीं त मुब्तदा ऐं ख़बर छा आहे ऐं छेद तफ़रीक़ छा आहे उहो सभई गॾाए सराए तव्हांखे असां ॿुधायोसीं जेकॾहिं तव्हांखे हीउ क्लास पसंदि आयो या हीउ जेकॾहिं तव्हांखे कंहिं ॻाल्हि में अञा बि मुंझो था त ज़रूरु कमेंट्स में ॿुधायो असां इनशाला उन ते कोशिशि कंदासीं त तव्हांखे माना जेका कंफ्यूजन आहे तव्हांजी उहा दूरि करे सघूं छो जो असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कयो जेकॾहिं शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जे ते तव्हां नवां आहियो त ज़रूरु सब्सक्राइब कयो अल्लाह निगहबान।